नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त हुकूमत मुखालिफ़ अपोज़िशन पार्टियुनि जे इत्तेहाद PDM ॿिए मरहले तहत सॼे मुल्क में मुज़ाहिरे लाइ तारीख़नि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। ज़रीर मूजिब PDM जे सरबराह 2 जनवरी ते बावलपुर में एहतिजाजी मुज़ाहिरो थींदो। बावलपुर मुज़ाहिरे जी अॻुवाणी मौलाना फज़ल रहमान, मरियम नवाज़ ऐं यूसुफ रज़ा गीलानी कंदो। रिपोर्ट आहे त 6 जनवरी ते बनो में PDM जे इंतज़ाम हेठि मुज़ाहिरो थींदो। बनो में थींदड़ मुज़ाहिरे जी अॻुवाणी PDM जो अॻुवाण मौलाना फज़ल रहमान कंदो। PDM जी 11 जनवरी ते मालकंड में, 13 ते लवाई ऐं 16 जनवरी ते थरपारकर में अवाम जो ताक़त जो मुज़ाहिरो कंदी। ज़रीर मूजिब 23 में सरगोदा, 30 सियालकोट, 31 जनवरी ते फैसलाबाद में मुज़ाहिरो थींदो। यादि रहे त मौलाना फज़ल रहमान 1 जनवरी ते पाकिस्तान डेमोक्रेटिक PDM जो इजलास तलब कयो, जेको लाहौर में मरियम नवाज़ जे घर में थींदो। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त मुज़ाहिरे जी नई तारीख़नि जो बाज़ाब्ता ऐलान 1 जनवरी ते थींदो। इजलासनि खां पोइ जनवरी ते थींदड़ इजलास खां पोइ थियण जो इम्कान है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।